अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल अली शौक जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लग पाकिस्तान पीपल्स पार्टी JMPA मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में तज़ियती सिलसिलो। तफ़सील मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी JMA ने मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा पारा मुख्तलिफ गोठन शेर मोहम्मद ठोड़ा में अगूणे UC चेयरमैन मीर शबीर हुसैन टालपर जी वफ़ात ते संदस पोयरन सां तज़ियत कई ऐं खैबर जे ॻोठ वडेरो परचो जहेजो जे मुअज़्ज़ज़ शख्सियत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुन अकबर जहेजो जी वफ़ात ते मरहूम जे पोयरन वडेरो गुलाम मोहम्मद जहेजो, फ़कीर शिराज अली जहेजो ऐं नवाज़ जहेजो सां ताज़ियत कई वई। MPA मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा चयो त मरहूम पार्टीअ लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, संदसि खाल सदाईं महसूस कयो वेंदो जॾहिं त फातह लाइ तॾहिं ते ईंदड़नि में फ़कीर हुसैन अली जाफ़री, नाना दीन मोहम्मद टालपर, नवाब वाजिद, सैयद मुमताज़ अली शाह, सैयद फज़ल हबीब शाह, PP ज़िले मटियारीअ जो सदर सैयद अली हसन शाह ॼामोट, वडेरो रसूल बख्श खैबर, वडेरो जमशेद समो GDA अगवान ऐं अगूणे MPA सैयद हाजी जलाल शाह ॼामोट, सैयद अलहयार शाह हाशमी, PP अगवान हाजी महफूज अली जुमानी, हाजी हामिद खासकेली, रईस हाजी खान मरी, रईस गुलाम शबीर मरी, मुनवर बोज़दार, साफ़ी इरफान अली शहोक ऐं ॿियनि तॾे ते पहुची मरहूम जे पोयरनि सां ताज़ियत करे संदसि इसारे सवाब लाइ दुआऊं घुरियूं।